हाज़रीन ऐं नाज़रीन तव्हांखे वरी अपडेट ॾींदा हलूं दोस्तो। न्यू मेगा फिल्म राज जो कैमरामैन हूंदो ऐं बाबा फ़ारूक सोलंकी जेको सिंध टीवी जे ड्रामा सोप सीरियल दुलाब जो को डायरेक्टर भी आहे। हाणे नई फिल्म राज भी शूट थी रही आहे ऐं जंहिंमें डायरेक्टर जो नालो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो ऐं दुलाब सां गॾोगॾु जी दोस्तो दुलाब जी भी शूटिंग पहिरियों स्पेल काफ़ी अरसे खां वठी मुकमिल आहे, लेकिन उनकी एडिटिंग हली रही है ऐं इहो सबूत भी मां तव्हांखे ॾेखारियां थो। कल मां पंहिंजे चैनल ते सब पोस्ट भी रखी हुई। इन टाइम फज़ल मलिक जो स्टूडियो में आहे, सिंध टीवी जे स्टूडियो में लगातार दुलाब ड्रामे जी एडिटिंग करे रहियो आहे ऐं एडिट करे रहिया आहिनि। डायरेक्टर लगा पिया आहिनि, पंहिंजा प्रोड्यूसर ऐं इन वीडियो के एडिट करे ड्रामे के तमामु जल्द साम्हूं ईंदो। राज जो पोस्टर भी तव्हां ॾिठो। राज फिल्म भी बेहतरीन सिंध टीवी वारनि जी फिल्म शूट थी रही आहे ऐं दुलाब जी एडिटिंग जीअं मुकमिल थींदी, मुकमिल थियण सां ई जो पहिरियों टीज़र रिलीज़ कयो वेंदो ऐं उन खां पोइ वरी दोस्तो ॿियों टीज़र, वरी टियों टीज़र, वरी दुलाब जो पुरमो ईंदो। पुरमे खां पोइ पहिरियों एपिसोड स्टार्ट कयो वेंदो। जी हाँ दोस्तो, बस कुछ अरसो तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। ही साम्हूं तव्हां ॾिसो एडिटिंग हली रही आहे सिंध टीवी जे स्टूडियो में ऐं ड्रामो एडिट थी रहियो आहे दुलाब। ही वॾी अपडेट आहे, वॾी ख़ुशख़बरी आहे तव्हां दोस्तनि जे लाइ जेका इंतज़ार में आहिनि दुलाब ड्रामे जे में। दोस्तो ही वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब भी ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि पहिरीं प्यारनि ताईं व्हाट्सअप ग्रुपनि ताईं भी लिंक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।